पार्लियामेंट जो गडियल इजलास अॼु शाम 4 वॻे थींदो। सदर आसिफ अली ज़रदारी पार्लियामेंट जे गडियल इजलास खे ख़िताब कंदो। गडियल इजलास जे हवाले सां समूरियूं तैयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस, चेयरमैन, ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी समेत टिनी हथियारबंद फ़ौजुनि जे सरबराहनि खे शिरकत जी दावत ॾिनी वई आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पार्लियामेंट जो गडियल इजलास अॼु शाम 4 वॻे थींदो। सदर आसिफ अली ज़रदारी पार्लियामेंट जे गडियल इजलास खे ख़िताब कंदो। गडियल इजलास जे हवाले सां समूरियूं तैयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस, चेयरमैन, ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी समेत टिनी हथियारबंद फ़ौजुनि जे सरबराहनि खे शिरकत जी दावत ॾिनी वई आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। पार्लियामेंट जो गडियल इजलास अॼु शाम 4 वॻे थींदो। सदर आसिफ अली ज़रदारी पार्लियामेंट जे गडियल इजलास खे ख़िताब कंदो। गडियल इजलास जे हवाले सां समूरियूं तैयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस, चेयरमैन, ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी समेत टिनी हथियारबंद फ़ौजुनि जे सरबराहनि खे शिरकत जी दावत ॾिनी वई आहे।